दोस्तों अॼु असां वरी वञूं पिया रिकॉर्डिंग ते ऐं गाड़ी में बैठी आहे पुष्पा। हाँ पुष्पा साला झुकेगा नहीं, शुरू से ऐसे ही देख रहा हूँ। माशाल्लाह माशाल्लाह नाश्तो करे बैठी आहे। असलम भुट्टो डायरेक्टर आहे ऐं एजाज़ बुढ़ो आहे। गाड़ी साॻी आहे। वञूं पिया असां घारो जे पास, घारो जी तरफ़। शर्माए पई छोकिरी, ॾाढा वारनि खे कलर वलर हणी आई आहे। पहले ही क्यों हुआ? क्या ड्रेस पहना है भाई तुमने? पैर गंदे हो रहे हैं। ये हमेशा तुम चुनरी के क्यों पहन के आती हो जब हम गाँव जाते हैं? ये वो सीन ऐसा है ना, सीन ऐसे है। रात को मैंने बाकायदा मूवी पढ़ा है देखी। तुमने स्क्रिप्ट? नहीं पढ़ा नहीं था, कैरेक्टर डिस्कस किया ना, तो मैंने कहा एक वडेरे की बेटी है तो ऑब्वियसली घर से भागती है, इस तरह के कपड़े बपड़े घर से भागती है भाई। चादर भी है चूड़िया का है तुम्हारी बैग में। बैग में आए दोस्तों। वरी हिन तरफ़ वरी एजाज़ बुढ़ो भी वेठल आहे, चांहि पियो पीए, सदाई चांहि पीअंदो आहे। ऐं हे बि हिन में हिन जो करेक्टर जेको आहे पुष्पा जो आहे, पुष्पा साला झुकेगा नहीं। ऐं डायरेक्टर त तव्हांखे ख़बर आहे असलम भुट्टो सोजरो। दोस्तों हींअर असीं वञी रहिया आहियूं सफ़र ते ऐं असलम भुट्टो गाॾी ड्राइव करे सभु अॻियां वेठी आहे, मोबाइल ते लॻी पई आहे। अलाए छा आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे असांखे। तो अभी तक ये यूज करना ही नहीं है। साहब खे शौक़ जो आहे गाॾी में टेप हलाइण जो। बेटा साहब सबा कुछ जल्दी, सबा कौन से सॉन्ग चलाए? कदीम जमाने के मेरे अब्बू सुनते थे ये वाले। अब्बू सुनते थे यार। तू भी 1960 छो लाया है? 1960 लाया थी। असल में साईं किशोर जेको है ना वो पुराणो वो इनमें अंदर हले हुए वासला बुट्टे में थोड़े से अब्बू के टाइम के लग रहे हैं। हाँ बिल्कुल। मां नचे थी भाई कसम से। हाँ बिल्कुल सबा थी भाई। चए थी सज थी चवे ना यार। तू भी यार खुदा की मन सही उम्र न दिखा गाना हल रहा है। उम्र पकड़ जी थी पे। उम्र पकड़ जी। हाँ उम्र पकड़ाए तो ना। असां निकिता त टाइम ते आहियूं, पर हिते क़ाइदाबाद जी जेका पुल आहे उते कुझु मसइलो थो लॻे। तक़रीबन 15-20 मिंट थी विया आहिनि, ट्रैफिक जैम आहे। मतिलबु गाॾियूं बीठल आहिनि, मथां ॾेखारे रही ॾिसो न, गाॾियूं बीठल आहिनि। ऐं असलम भुट्टो बि हिन महिल तंग थी वेंदो, पेर हणी हणी ब्रेक कढे हा न भाउ? अॼु बि पंहिंजी कंटिन्यूटी खणी आई आहे। सभु जॾहिं बि मिलंदी आहे, जिथे बि रिकॉर्डिंग ते, मां हुनजे हथ में इहे शइ ॾिठी आहे। कहिड़ी? यार ये तस्वीर पढ़ंदी आहे, मां ॾिठो आहे हिनखे। नमाज़ बि पढ़ंदी आहे, तस्वीर बि पढ़ंदी आहे। जंहिं महिल बि रिकॉर्डिंग ते पोइ ई, हालांकि मुंहिंजो जेको ब्लॉग आहे उन में बि सभा जेका होटल ते वेठी आहे हथ में तस्वीर पढ़े थी। सबा मोमिन है। हाँ मोमिन मोमिन है। मोमिन वरी दई। सबा बुधाए तो मोमिन है। मुसलमान में फर्क क्या है? तो मुसलमान अल्लाह को मानता है, मोमिन अल्लाह की मानता है। ये वो सुनना भी सुना, ये सुनाएगी। अबे तू क्या सुनाएगा? ये देख तस्वीर पढ़ ले पहले, बाद में। असलम भुट्टो सफ़ा हीरो लॻो पिया, चश्मा वश्मा पाए। मां एक्चुअली जॾहिं बि लॉन्ग ड्राइव ते निकिरंदो आहियां, हाँ मां जॾहिं बि लॉन्ग ड्राइव ते निकिरंदो आहियां त पोइ कोशिशि कंदो आहियां त लॉन्ग ड्राइव जे लाइ जेके शयूं रिक्वायर हूंदियूं आहिनि उहे यूज़ कयूं, जंहिंमें सन ग्लासिस हूंदो आहे ऐं कैप हूंदी आहे। हीअ कैप आहे ॾिसो, लेकिन फ़िलहाल मां कैप यूज़ हिकिड़ो डायरेक्टर कंप्लीट पैकेज खणी हलंदो हुई तूं। छा आहे जो हाणे हिन गाॾी में असां ॿ वॾा डायरेक्टर वेठा आहियूं। ॿियो केरु आहे? ऐं हिकिड़ो मां, हिकिड़ो तूं, अरे ऐं ॿ वॾा आर्टिस्ट वेठा आहिनि। हिकिड़ो सबा, ॿियो एजाज़ बुढ़ो। सभा के मां तो ॾेखारे। एजाज़ बुढ़ो साहब सभा हे वेठी आहे, एजाज़ बुढ़ो हे वेठो आहे। एजाज़ बुढ़े साहब सॼी ज़िंदगी पंहिंजे फन खे ॾेई छॾी आहे ऐं सही वाक़ई फन जेको आहे सो हिन में बिज़ार थी वियो आहे। दोस्तों असीं लोकेशन ते पहुची विया आहियूं। सभा पंहिंजो सामान खयो आहे, चिप्स खाईंदी आहे गाॾी में। एजाज़ बुढ़े पाणी पीतो आहे। असलम भुट्टो बि लथो आहे, पंहिंजो सामान पकड़ियो अथई। ऐं हे मां तव्हांखे नज़ारा ॾेखारींदो हलां त उन ई लोकेशन ते असां आहियूं। हिन पासे ते टोटल पाणी आहे, मतिलबु मच्छियुनि जो तलाउ आहे। मां तव्हांखे अॻ में बि ॾेखारियो हुउमि कोई रिकॉर्डिंग में आयासीं त। ऐं हे माना सॼो सरसब्ज़ आहे, बहितरीनु लोकेशन आहे। हे माना हिते माण्हू अचे थो त बागो बार थी थो वञे, आवाज़ टीटीअर जा। हे नज़ारो त वरी कमाल आहे। एजाज़ बुढ़ो गेटअप सां गॾु पियो अचे। अब हिन में तोखे करेक्टर में स्टिक हूंदी? हाँ मां पीर साहब आहियां। पीर साहब आई। अच्छा वाह वाह। ऐं हे वरी जेको आहे ॾिसो लोकेशन कीअं पई वञे। हे ॾिसो दोस्त एजाज़ अॼु मायूस मायूस थो लॻे। अलाए छा मसइलो आहे, अलाए छा मसइलो आहे, अलाए कंहिंसां वादा इकरार कया अथई, अॼु हिन जी सोच ई चेंज लॻी पियो आहे। छा मसइलो अथई तोसां? कुझु आहे यार सची ॻाल्हि ॿुधायां? हा मां चाहियां थो जीअं जॾहिं खां मां रिटायर थियो आहियां न, हा मां चाहियां थो मां आराम कयां।
का मजदूरी है अज मजदूरी ते आया आहियूं न हाँ बदी मजदूरी जो टेंशन आहे तयारी ही कम भी करणो आहे न करणो हुजे हा त रुगो एंजॉय कयां मज़ो अची हा अच्छा माना तू कम चो रही सबा पंहिंजो मेकअप पाण भी करे ये कहाँ से लिया था ये क्या है क्या बेस और क्या है अच्छा अच्छा बेस में भी 2-3 वो आती है ना कैटेगरीज? एक तो अब आजकल है लड़कियां हाथों पे थोड़ा लगा के बस यूं हाथ घुमा के ऊपर लगा लेती है ये वही है ना? वही है ना हाँ अच्छा बस फर्क ये है, आप इससे लगा रहे हो लड़कियां हाथ हाँ, से मेरे वैसे भी स्किन अभी ना हुई भी खराब। मैं फैमिली में थी शादी, फिर माशाल्लाह कंटिन्यू शूट पे थी। हाथ पे तो वो फिर सही ब्लाइंड नहीं होता ना, मुझसे नहीं होता, उनको सबका एक अपना तरीकेकार है। भुट्टा साहब तव्हांजो करेक्टर हिन में शॉर्ट फिल्म में कहिड़ो आहे हाँ हिन में पीर साईं जो ख़लीफ़ो आहे। दोस्तों हींअर असीं स्टार्ट कयो आहे मतिलबु शॉर्ट फिल्म खे ऐं हे सबा जो गेटअप आहे तव्हां गेटअप ॾिसोसि मूंखे लॻे थो लिपस्टिक वधीक नहीं थी वो इसलिए कि मेरे पास लिपस्टिक थी नहीं, मेरा जो बैग था ना उसमें जब थी नहीं ये हाल है जब होती तो फिर क्या क्या होता होता, समझा क्या? चलो सही है भाई जाओ ओके दोस्तों ये गेटअप आहे जज बुर्डे जो हे नवाब थियो आहे पीर साईं बाबा थियो आहे पहिरीं ऐं हे मुंशी थियो अथसि तूं हीअं बि हा हल्को चेहरो हेॾे रखिजे छोकिरी न हुजे छोकिरी हुजे मुंहिंजी बाद में बाद में तस्वीर कढा तुंहिंजे मोबाइल में कढा न यार हा मुंहिंजे मोबाइल में कढ ॾे न हींअर टी टाइम थियो आहे ऐं ॿ सीन असां करे चुका आहियूं हिकिड़ो टेलीफोन टॉक भाऊ जो कयोसीं ऐं हिकिड़ो वरी असां सभा जो सीन कयोसीं चांहि पीअण खां पोइ साईं डायरेक्टर साहब टोपी लाया मां डायरेक्टर हेॾे त ईंदा मां तुंहिंजो डीओपी हाणे DOP? टोपी लाए सघो था हाली लाए चांहि पी वठे वो आख़िरी सीन आहे जेको तूं न पाए छॾींदुसि हाँ हाली लाए भली चांहि पी हा ओके दोस्तों गिरंजर सीन पियो हले एजाज बुर्डो ऐं असलम जो हे ॾिसजो अलीफा बाबा सिंह बाबा वो लड़की कहाँ है बाबा सिंह आपने कहा था मैं उसे हवेली छोड़ आया हूँ। जाओ बाबा जाओ जाओ बाबा जाओ 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 लॻे थो क़तल करणु वॾो वॾी जल्दी है सबा ये अथव एजाज बुर्डो वाह सीन थियो सबा खान जो हींअर सीन आहे सबा खान जो सीन आहे सबा ओके हो झुमके पहन लिए दिखाओ नहीं, वहाँ हैदराबाद में लाइट है। ये तो और गोल्ड के अच्छा ड्रेस चेंज नहीं किया तुमने ड्रेस चेंज कर? हाँ चेंज करो मैं कौन सा पहन के आई थी? दूसरा ड्रेस तुमने दिखाया था कल्चरल कहाँ था मेकअप यही चलेगा ओके सही है चेंज नहीं करना मेकअप चेंज नहीं करना ड्रेस चेंज कर लो असलम भुट्टो साहब जी सर आ जाए ओके सर आ जाओ भैया आ जाओ रेडिया ओके सर सब आहे ड्रेस पाईंदी हींअर हे सुठी ड्रेस आहे बि सुठी ड्रेस आहे सब यही ड्रेस है ना हाँ। ओके मैं ये सोच रही हूँ कि मैं जब आई थी तो मैंने यही ड्रेस पहना हुआ था ना, भूल गई हूँ। मेमोरी लॉस मेमोरी लॉस हो रही है ये शुरू से ही है लाइव अपने अरे ये तुम्हारे morning चिक show में लाल लाल ऐसे हो रहे हैं यार बैठ के ये कौन सा तुमने मेकअप किया ना शाइनर है, शाइनर शाइनर है थोड़ा इस तरफ आ मेरे शाइनर है। शाइनर है हम्म। हाँ। दोस्तों हे कहिड़ो पखी आहे इन खे छा चवंदा आहिनि अलाए उहे वण ते बीठो आहे टपा थो ॾे उॾे नथो सबा जी ड्रेस चेंज थी वई हूंदी हाँ सबा ड्रेस चेंज हो गया चले ओके हो देखो सही है। अच्छा बिल्लू बिल्लू भयंकर ये मेरा सबसे प्यारा और शहजादा डायरेक्टर है। अल्लाह मने बाखान पांजी सेल्फी भी कढे कैसे निकालते हैं थोड़ा बताओ दोस्तों ये ॾिसो अरे माफ़ी तो नजर अच्छा तुम्हारी सेल्फी में मैं नजर आ गया ये दिखाओ ये देखो दोस्तों वॾी सियाणी छोकिरी आहे ये छोकिरियूं हमेशा ॾिसंदा मोबाइल खणी बीठी हूंदियूं आहिनि उहो इहो स्टाइल हूंदो अथव हिननि जो टिकटॉक बनाती हो सबा बहुत कम बहुत कम सोशल मीडिया से रिलेटेड फेसबुक इंस्टाग्राम और फेसबुक पे कम काम करती हूँ और इसीलिए मैं कहती हूँ कि शायद मेरे फॉलोअर्स नहीं इतने ज़्यादा, लेकिन रियल लाइफ में मुझे फ़ील होता है कि अल्लाह ताला ने मुझे बहुत इज़्ज़त भी दी है। लोग मुझे जहाँ भी मिलते हैं
इज्जत करते प्यार करते। और मैंने हमेशा अपने तमाम मिलने वालों को जो है ना बहुत इज्जत से प्यार से मोहब्बत से सिंधी मीडिया में आपने ज्यादा सिंधी मीडिया में तव्हां इलाही गाना कया आहिनि, को बि हिकिड़ो को मशहूरु गानो जंहिंमें तव्हां मॉडलिंग कई हुजे, मशहूरु जेको यादि हुजे गानो? जिए सिंध वारा जियन हाँ। दामन लगिया मौला मैं तो तेरियां मेरा यार हिकिड़ो थर में हुयो मजबूर सां गॾु बि हो। हाँ पाण ॾाढनि सां नीअं लॻाए पाण लाहौर ॾाढनि में कयो लाहौर में लाहौर में हा, उहो गानो ॾाढो हिट थियो नीअं लॻाए ऐं मजबूर उतां हिट थी वियो हाँ जंहिंमें हथनि ते पेर हाँ, रखनि। ये भी लकी आया मां माशाल्लाह सिंध टीवी पे मतलब सिंध टीवी ते जॾहिं बि कमु कयो ऐं मूं सां गॾु जे डायरेक्टर्स ऐं जे सिंगर्स ऐं जे एक्ट्रेसिस कमु कयो दे आर ऑल्सो फेमस ऐं मां बि फेमस। सिंध टीवी जो हिकिड़ो असां सां गॾु अल्लाह जी तरफ़ हिकिड़ो कनेक्शन अहिड़ो हो। कनेक्शन मुंहिंजो हिकिड़ो जेको फर्स्ट ड्रामो तव्हां सां कयो सिंधी मीडिया में इल्ज़ाम इल्ज़ाम, उहो बि तमामु घणो फेमस थियो। ऐं गुरु नानक जे लाइ मां रोयां पई, इमरान मूंसां एॾी ज़्यादती कई मां स्टिल रोयां पई इलाही सुठी मेमरी में असांजो ख़तम थी वियो हुन बावजूद बि रोयां पई। उहो सीन मूंखे हमेशह यादि रहंदो त मूंखे रोआड़े सफ़ा एनर्जी प्रोमो तो था ना। ड्रामे जो प्रोमो? हाँ। अच्छा ठीक है भाई आ जाओ। अचो दोस्तों अॼु असां तव्हांखे ॾिसूं था त ड्रामे जो जेको प्रोमो कीअं ठहंदो आहे। एजाज़ साहब अचो हितां अचो, सभा अचो हिते बि, सभा हितां अच, हवा गेटअप में अच, ये पर सिर्फ नजर भी हाँ अजरक पाए अच। इधर रुकना ठीक है, तुम हमारी भी मेकिंग बना रही हो, हम मेकिंग बना रहे हो, तुम हमारी बना रही हो। सेल्फी है। सेल्फी है? मैं अपने एक वीडियो बना लूंगी टिकटॉक की। हाँ ठीक है, अच्छा इधर रुको। चलो ठीक है, प्रोमो कीअं ठहंदो आहे तव्हांखे ॾेखारियूं पिया। सभ खां पहिरियों असां फ्रेम था ठाहियूं, हे फ्रेम आहे। हाणे हिते एजाज़ बुरो हिन फ्रेम में ईंदो। 1 2 3। भूल जाओ उस लड़के को। चाहते भूल जाओ उस लड़के को। अब मत ये जब भी कैमरे के सामने मेरे सामने स्पेशली आते ना मेरी हंसी निकल जाती है। ओ भाई चल भाई भूल जाओ अब, ठीक है वरी अगेन था अचूं। रोल फ्रेम ठही वियो। 1 2 3 क्यू। भूल जाओ उस लड़के को। अरे जाते ही किले छतो हंस रहे किले छतो। चलो गिरंजर अच्छा 1 हाँ 1 2 3। मेरी तरफ नहीं देखना। ये कैसे? अबे यार ये क्या हुआ? एक्शन का रिएक्शन कैसे? ओके कैमरा की तरफ। चले चलो ठीक, उधर सामने देखना। कैमरा की तरफ। गिरंजर सीन है, हम लोग चीटिंग भी बहुत करते हैं। गिरंजर सीन है। 1 2 3। ये हवेली तुम्हारा मुकद्दर है। यहाँ परिंदा पर भी हिलाता है तो नवाब सरदार की वजह से। नवाब सरदार, नवाब आया सरदार है गाल था अपनी तरफ से कभी नवाब भी बने कभी नवाब बने हुए यार। डिसाइड कर ले क्या यार है। भाई इतना बहुत है। बस है ठीक है, ओके भाई ओके। अब है ॾिठे बा है असल में जॾहिं माण्हू विदाउट स्क्रिप्ट ॻाल्हाईंदा त पोइ ईअं ॻाल्हाईंदा। नवाब सरदार। में आप नहीं मुख्य चाहिए एजाज चो, मैं एजाज के फेरान के चक्कर में हूँ। हम यहाँ पे पिकनिक करने आते हैं, ये असलम भुट्टो एजाज हम लोग, और बल्कि आप दूसरी मरतबा तो आप भी आई हो। ये ऐसी लोकेशन है, जन्नत है, छोटे सा एक जन्नत बना हुआ है, हर चीज है यहाँ पे, मजा आता है। ये वो प्लेस है जो तारीखी प्लेस आपने सुनी होगी भंभोर के नाम से। भंभोर ये बहुत ही तारीखी शहर है। यहाँ पे ससी जो है वो ससी हुई थी ना भंभोर अच्छा में। हाँ ससी, हाँ ससी पुनो की सवाल है। ससी पुन्नू का जो किस्सा है पुराने ज़माने का, आज से कोई 100 साल पहले की, ये वही जगह है। जगह ये वही है, वही इलाका है। वो थोड़ा आगे, थोड़ा मतलब वो दरिया में किंजर आगे थोड़ा। तो दोस्तों ईअं ई पंहिंजे भाउ जे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं कमेंट ज़रूरु कंदा कयो, छो त मां तव्हांजा कमेंट्स पढ़ंदो आहियां, हुन जा रिप्लाई बि कंदो आहियां। दोस्तों सभा खान हमेशा एजाज बुरड़े खे चवंदी आहे एजाज बुरड़ो। एक तो इंटरव्यू चे एजाज बुरड़ी। माई करे छॾियईंसि एजाज बुरी। सूट वूट पाए बस तयार वेठो ई, पर हाणे तुंहिंजी प्यारी नथी मिले। लिफ्ट कोन्हे तोखे लॻे थो? एक्चुअली सोजरो न सिर्फ़ परेशान आहे पर दरपदर बि आहे। यार सोजरे मां तोखे वॾो माना हू चार्म मिलियो आहे शुरू खां वठी। एक्चुअली मां हिकिड़ो ॿुधायां, ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यारा, ॾाढी ज़ालिम थी। यार ये तो तू वरी वापस हली वई पीटीवी में। हा मूंखां माण्हू अक्सर पुछंदा आहिनि प्यारा प्यारी छा कंदी हूंदी? प्यारी हींअर थांव धोईंदी हूंदी। इहो इलाही मशहूरु थियो आहे यार, तुंहिंजो प्यारी थांव धोईंदी हूंदी। हाणे वरी मूंखां पुछनि था प्यारा तुम्हारे प्यारे जी शादी थी वई?
हाँ यार शादी थी हुई नवन ॿारनि जी मां नवनि ॿारनि जी मां बहरहाल इहो सोजरो जेको आहे तमामु वधीक पॉपुलर थियो पाकिस्तान टेलीविज़न सेंटर जे जीअं जीअं उन तां पॉपुलर थियो और वधीक पॉपुलर उनखे जेको नट बोल्ट वारनि बि कयो वरी मां पंहिंजे चैनल सोजरो सोजरे ते बि उनखे वधीक पॉपुलर कयो आहे हींअर असां स्किट ठाहिण वारा आहियूं सोजरो जे चैनल जे लाइ ऐं हिन में बि उहो ई करेक्टर आहे सोजरो ऐं प्यारी प्यारी ठीकु आहे ओके दोस्तो हींअर लंच टाइम आहे ऐं लंच टाइम में मां सम्झां 4 खां 5 डिशूं चिकन आहे भिंडियूं आहिनि फिश आहे चिकन बिरयानी आहे बल्कि मटन बिरयानी आहे ऐं असलम भुट्टो हमेशह वांगुरु सलाद खे खोले पियो ऐं साईं वॾो महिमान नवाज़ आहे हमेशह असां साईं वटि ईंदा आहियूं भुट्टो साहिबु आहे ऐं हे ईअं सम्झो त साईं सफ़ा पाण चवंदा त बाबा अचो मां पाण तव्हांजो वेट थो कयां ऐं हिते 2-3 मिंट असां बि कचरी कंदासीं एजाज़ बुढ़े भिंडियूं कढियूं आहिनि छो जो चिकन कराची में बि खाऊं था पर हितां जो चिकन ऐं फिश असांखे इलाही मज़ो ॾींदा आहिनि पाण साईं वटि बावर्ची पंहिंजो ऐं वॾी ॻाल्हि इहा ॿुधायांव त हे डिशिस हिते ई तयारु थींदियूं आहिनि फार्म हाउस ते ऐं साईं जो को बावर्ची को स्पेशल रखियल आहे साईं हितां जो ई बावर्ची आहे कराची जो आहे आहे त बरोइया हैदराबाद जो हैदराबाद जो बाबा बिरोई मारे छॾियो कराची वारनि खे ॾिसूं था टेस्ट करे त पोइ कीअं भला सभा नज़र नथी अचे बा वाचे जी हथ धोणो ई आहे हे त खोल ए खुलिया ओके मानी खाई छॾी आहे ऐं हींअर वरी असां रिकॉर्डिंग स्टार्ट कंदासीं हा भाई खाना खा लिया पेट भर गया मेरे पेट में फिश आई लव इट कितनी अच्छी फिश थी माशाल्लाह भिंडी ओके चिकन जबरदस्त कढ़ाई थी और भिंडी भिंडी डेफिनेटली और इसके अलावा जो मटन और अचार लड़कियों का अचार अचार अदरक और आखिर में ये पेप्सी सबा ये तुम्हारे ओरिजिनल है बिगे नहीं भाई अल्लाह का बेशुमार शुक्र है लेकिन ये कलर मुझे 3 नजर आ रहे हैं इनमें मतलब खर्चा कितना आया ये ऐसे कराने में यार वैसे तो काफ़ी एक्सपेंसिव है मेरी फ्रेंड है मेरे अपने मॉर्निंग शो में आती थी लक्स के ना वो डेमोज देती है ऑलमोस्ट मेरे ख्याल में 8,000 तो आ जाता है इसको क्या बोलते हैं? वैसे ये स्ट्रिकिंग क्या बोलते हैं? स्ट्रिकिंग है नीचे पहले आपकी जो वो होती है मतलब स्केल उस पे कलर होता है 1 कलर करते हैं फिर उसके बाद स्ट्रिकिंग करते हैं दिखाओ नीचे करो बाल थोड़े ये क्योंकि गोल्डन 3 शेड इसमें आ रहे हैं ब्लैक गोल्ड और ब्राउन तो ये तुमने टिकटॉक के लिए बनवाए थे नहीं वैसे ही दोस्तों रिकॉर्डिंग असांजी ख़त्म थी चुकी आहे ऐं गाॾी तयारु आहे सभु रेडी अब रेडी आओ अरे गाड़ी तेरे से यार मिट्टी केॾी लगी हुई है ना मिट्टी लगी हुई है हाँ सबा ओके चले हाँ चले बिल्कुल व्यूअर्स को बाय बाय बोलो टेक केयर दुआ करें हमारा काम हमेशा कामयाब रहे और आप लोगों का भी और चैनल के लिए बोलो कीप वॉचिंग लाइक करें सब्सक्राइब करें और इस तरह की मज़े की वीडियोस देखते रहें किस चैनल को इमरान का नेटवर्क ब्रॉस दोस्तों गाड़ी में वेही रहिया आहियूं असलम भुट्टो पियो गाॾी हलाए हाणे वरी मूं ते फर्ज़ थी वियो आहे ऐं अॻियां सुहिणी हिकिड़ी छोकिरी बि वेठी आहे सबा ख़ान ऐं पोयों असलम भुट्टो साहब हाणे अब पोयों वे भाऊ तव्हां जल्द में गाॾी जा मालिक था थी वञो ओके हलो बा ओके साईं 1 मिनट के लिए रोको क्या गाड़ी पुष्पा साला रुकेगा नहीं रुकेगा नहीं दोस्तों जेकर ब्लॉग पसंद आयो हुजे त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूर कजो ऐं कमेंट कंदा कि मां तव्हांजा कमेंट्स पढ़ंदो आहियां ऐं हुनजो रिप्लाई बि ॾींदो आहियां ऐं प्लीज़ जेतिरो थी सघे पंहिंजे दोस्तनि सां इन व्लॉग खे शेयर कंदा थैंक यू वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो में तेसिताईं अल्लाह पुष्पा झुकेगा नहीं सलाम